अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना वहादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम व उलमाए किराम व दीगर सामईन हज़रात व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ो, दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। प्यारी जमात जे आॾो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिक मशहूर आयत सगोरी तिलावत कई अथम, जंहिंजे सिलसिले में चंद मारूज़ात अवां जे आॾो मूंखे अर्ज़ करणा आहिनि ऐं जेके तव्हांखे ख़ैर सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमाइजो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े हक़ ॿुधण ऐं हक़ ते अमल करण जी रब्बुल आलमीन शिल तौफ़ीक़ नसीब फरमाए। ख़ुदा तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब जे सदक़े अॼोकी तव्हांजी असांजी हाज़िरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं जन बुज़ुर्गनि दोस्तनि ही अज़ीम शान कॉन्फ्रेंस जो इनेक़ाद कयो आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे दीन ऐं दुनिया में सब कामयाबियूं नसीब फरमाए। क़ुरान मजीद जी आयत करीमा जो तर्जुमो बिला ताख़ीर ॿुधो। उन खां बाद मां पंहिंजे मौज़ूअ ते ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। मूंखां अॻु में असांजे फ़ाज़िले जलील हज़रत क़िबला मौलाना मुफ्ती साहब जन अवां खे तमामु फ़ाज़िलाना अंदाज़ में अल्लाह जो पैगाम, संदस हबीब जो पैगाम ऐं इन खां अलावा मजलिस जे मौज़ूअ जे मुतालिक़ कुझु ॿुधाए रहिया हुआ। ही नाक़िस ऐं नाचीज़ बि अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अल्लाह तबारक व तआला शल पंहिंजे हबीब जे सदक़े मूं गुनहगार खां हक़ चवराए। हाणे हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ऐं ज़ौक़ शौक़ सां बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ंदा हलो त मां पंहिंजे मौज़ूअ जे सिलसिले खे शुरू कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना।
अल यौम अरबी जो लफ्ज़ आहे उन जी माना है त अॼु, अॼोके दिहाड़े। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम। ओ कुरान ॿुधण वारो, मुंहिंजे हबीब ते कलमे भरण वारो, अल्लाह जे ज़ात बाबरकात के वाहिद वहदहू ला शरीक रे मञण वारो, अल्लाह पाक जे प्यारे नबी करीम जे मथां ईमान आणे हुजूर के आखिरी नबी कबूल करण वारो, महबूब पाक जा उम्मतियो, मां रब ताला तव्हां के ॿुधायां थो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम। अॼोके दिहाड़े मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां जे दीन खे मुकमिल करे छॾियो। व अतममतु अलैकुम निअमती, दीन त मुकमिल कयुमि, पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजूं नेमतूं, पंहिंजूं इनाम, पंहिंजा करम, पंहिंजूं नेमतूं तव्हांजे मथां मुकमिल करे छॾियूं। वरदीतु लकुमुल इस्लाम दीना। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त मां अल्लाह जल्ल जलालुहु व मनवालुहु अव्हां खे इस्लाम, दीन इस्लाम ॾिनो आहे। इहो दीन इस्लाम ॾेई मां रब करीम तव्हां खां राज़ी थी चुको आहियां। तर्जुमो ख़तम। थोरा लफ़्ज़न अल्लाह ताला फरमायो अॼोके दिहाड़े मां तव्हां जे मथां दीन तव्हां जो मुकमिल कयो, तव्हां ते मूं पंहिंजूं नेमतूं मुकमिल कयूं, तव्हां खे इस्लाम दीन ॾेई मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां ते राज़ी थी चुको आहियां। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब जे हथारां असां ॾे दीन मोकिलियो आहे। उन दीन जी तशरीह करण वारो, उन दीन खे बयान करण वारो, उन दीन खे सेखारण वारो असांजो प्यारो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मनवालुहु फरमाए थो मां तव्हां खे वरदीतु लकुमुल इस्लाम दीना, अव्हां जे लाइ मां राज़ी थियो आहियां जो मूं रब करीम तव्हां खे दीन इस्लाम ॾिनो आहे। मुजादा उन्ही दीन इस्लाम मिलण जे करे असां पाण खे सॾायूं था मुस्लमान। छा था सॾायूं? ॾाढे चओ, सभई गॾिजी चओ, जेके मुस्लमान आहियो सभई चओ। खुदा ताला जे ज़ात बाबरकात जे कलाम पाक जे इन आयत करीमा मां असांखे इस्लाम दीन मिलियो आहे। दीन असांजो इस्लाम आहे। जंहिं वक़्त में इंसान क़ब्र जे अंदरि वेंदो आहे, उन क़ब्र जे अंदरि बि उन खां सवाल थींदो आहे मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक। तो जो रब केरा, तो जो नबी केरा, वमा दीनु का तुझो दीन कहिड़ो आ, तुझो दीन। इहो क़ब्र में सवाल थींदो। उन जो जवाब कहिड़ो ॾींदो? रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह आ। ऐं नबीअ जे बारे में चवंदो मुंहिंजो नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा आहे, जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं दीन जे लाइ छा चवंदो? दीनियल इस्लाम, मुंहिंजो दीन। छा चवंदो? ॾाढे चओ, मुंहिंजो दीन, मुंहिंजो। केरु चवंदो? क़ब्र वारो, जेको क़ब्र जे अंदरि आहे, उहो क़ब्र वारो चवंदो दीनी, मुंहिंजो दीन अल इस्लाम, इस्लाम आहे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इस्लाम दीन जी पाण ॾे निस्बत करण हिन दुनिया जे तख़्ते ते इंसान जेकॾहिं चवंदो त मुंहिंजो दीन इस्लाम आहे, उहा ॻाल्हि साॻी क़ब्र में कंदो त पोइ हुनजो छुटकारो थींदो। पर मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हिन दुनिया में बि इस्लाम खां हथु खयो वेठो आहे।
क़ब्र में भी इस्लाम के पांजो दीन कोन तो सजे हुन जी निजात कान थींदी हिन दुनिया में भी इस्लाम के पकड़े क़ब्र में भी आदत दुनिया जी पियल हूंदसि तॾहिं चवंदो मुंहिंजो दीन इस्लाम आहे पोइ जंहिं वक़्त में चवंदो मुंहिंजो दीन इस्लाम आहे उन खां बाद में छोटकारो हुजणु खपे पर न अञा हिकिड़ो साल बाक़ी आहे मा कुंत तकूलु फी हक़ हाज़र रजुल ओ क़ब्र में सुम्हण वारा मरण महिल कीअं मोआ सिंगारे कफन ॾेई जनाज़ा पढ़ी दुआऊं घुरी कुल्हे कांदी थी करे इज्जत आबरू सां क़ब्र में पूरे तोखे माइट मोटी विया सब को पियो चेर अलाह ईमान ॾींदुसि अलाह शल ख़ात्मो बिल ख़ैर करे सलाह शल क़ब्र कुशादी करेसि तुंहिंजा माइट तुंहिंजा अज़ीज़ तुंहिंजे लाइ दुआगू आहिनि सभई तुंहिंजे वास्ते बेवस थी करे ख़ुदा खे ॿाॾाइनि था मौला माफ़ कजांसि तुंहिंजो बानो आहे पर अल्लाह जा मलाक चवंदा मा कुंत तकूल फी हक़ हाज़र रजुल हाणे तुंहिंजे लाइ दुआऊं पूरियूं थियूं तुंहिंजा माइट तोखे अल्लाह जे हवाले करे विया इस्लाम खे तो दीन मञियो आहे नबी करीम जे मथां तो ईमान आंदो आहे अल्लाह जे ज़ात बाबरकात खे तो पंहिंजो रब मञियो आहे इहे सभई ॻाल्हियूं पर मा कुंत तकूल फी हक़ हाज़र रजुल थरा नेण खणी हेॾे साॼे पासे निहार जेको तुंहिंजे अखियुनि जे आॾो नूरानी चेहरे वारो जवान बीठो आहे इन जे बारे में छा चवंदो हुए छा थो चवीं कोन चवंदसि सम्झो था अलाए न छा थो चवीं न इहा पुछा कान्हे छा चवंदो हुई याने ओ जरी चेहरो हुए मिटंगो थी घुमंदो हुए अल्लाह जी नेमत खाईंदो हुए ऐं ख़ुदा ताला जल जलालू अमन वालू जे नेमतुनि खे खाई ऐं मुस्लमान सरण जी दावा कंदो हुए ऐं चवंदे त माखूं सवाइ ॿियो को मुस्लमान ई कोन्हे बसि साढा 3 कन नानी वारा उहे हन मुसलमान बाक़ी ॿियो सॼो जहान चट ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए हाणे ॾे ख़बर तूं जो ॿिए कंहिंखे बि मुस्लमान कोन भाईंदे हे तू रुगो पंहिंजो पाण खे मुस्लमान भाईंदे हे तुंहिंजे नज़र में हनफी भी काफ़र तुंहिंजे नज़र में शाफ़ई भी काफ़र तुंहिंजे नज़र में मालिकी भी काफ़र तुंहिंजे नज़र में हम्बली भी काफ़र तुंहिंजे नज़र में सुन्नी सराइण वारा भी काफ़र तू सभिनी खे क़ादरी हुजे नक्शबंदी हुजे सहरमुर्दी हुजे चिश्ती हुजे कहिड़ी बि अलामत हुजे दुनिया में फतवाऊं ॾेई हिकिड़े कलम सां सभिनी खे काफ़र चवंदे हुए तुंहिंजो लेखो हाणे लहे थो ॿुधाए त हिन जवान जे बारे में दुनिया में छा बकवास बकंदे हुए मा कुंत तकूलो फी हक़ हाज़र रजुल हिन रजुल हिन शख्स हिन तशख़्ख़ुस वारे जे महाज़त तशख़्ख़ुस ही जेको तशख़्ख़ुस वारी वजूद वारी ज़ात तुंहिंजे आॾो बीठी आहे इन जे बारे में तूं दुनिया में छा चवंदो हुए छा चवंदे इहो छा चवंदो हमराह मां त चवंदोसि असां जहिड़ो आहे खाईंदो आहे पीअंदो आहे शादियूं कंदो आहे फित जे पुठियां जी ख़बर कान हुअसि वही जेसी ताईं न आयो तेसी ते न का ईमान जी ख़बर हुयसि न का क़ुरान जी ख़बर हुअसि उन जो कमु त इहो हुयो दुनिया में तबलीग करण आयो हो बाक़ी न को असांखे दुनिया में फ़ाइदो ॾिनई न को आख़िरत में फ़ाइदो ॾींदो बसि वही वियो असांखे पैगाम ख़ुदा जो पहुचाए ॾेई वियो ईअं चवंदो हुउसि पोइ मुंहिंजा प्यारा दोस्त निजात कान थींदई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे कहर ऐं ग़ज़ब जा मलाइक भली रब खे वाहिद वहदहू ला शरीक करे मञो इस्लाम खे दीन करे मञो ज़ाहिर में कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ये चओ पर छोटकारो को न थींदो मुजादा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो ज़बानी इक़रार आहे
पर जमल साईं जो वजूद अखियुनि जे आॾो ईंदो उन वक़्त में हक़ जे आॾो हक़ ॻाल्हाइणो पवंदो, कूड़ कोन ॻाल्हाईंदे, इहे कोन चवंदे साईं मां भलो चवंदोसि, नूर न अला नूर मञींदोसि, अल्लाह जो हबीब चवंदोसि न न। जंहिंमहिल बत्ती ॿरंदी आहे तंहिंमहिल कारो अछो ज़ाहिर थी पवंदो आहे। जंहिंमहिल मुस्तफ़ा जी ज़ात आॾो ईंदी त मुला खे कूड़ हणण जी जुरत ई कान थींदी। इन वहाबीअ खे, इन देवबंदीअ खे, इन बेअदब गुस्ताख खे मुजादा जुर्रत ई कान थींदी जो हाणे टाल मटोल करे ॿियो पासो वठे। न, बत्ती ॿरण खां पोइ रोशनी आहे न भाउ, ख़बर पइजी वेंदी। बत्ती नाहे त ख़बर नाहे अलाए कारो आहे, अछो आहे, बगो आहे, साओ आहे, कहिड़ो आहे। न, बत्ती ॿरी रोशनी थी वई, ख़बर पइजी वई मुंहिंजे हबीब करीम जे ज़ात बाबरकात जी। जंहिंमहिल नूरानियत जो तजल्लो थींदो, ज़ात बाबरकात ईंदा त वक़्त में हू पाण ई पाण इक़रार कंदो, पंहिंजे पंहिंजे सीने में झाती पाए। जे क़ुरान पाक में अल्लाह ताला क़यामत जो बयान फरमायो आहे, नहनु नख्तिमु अला अफ़वाहिहिम वतुकल्लिमुना अयदीहिम वतशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। हथ तुंहिंजा ॻाल्हाईंदा, पेर तुंहिंजा ॻाल्हाईंदा, अखियूं तुंहिंजूं ॻाल्हाईंदियूं, तुंहिंजो सॼो वजूद ॻाल्हाईंदो। रुगो वात जे मथां मोहर हूंदी, ज़बान कान ॻाल्हाईंदी, बाक़ी सभई उज़वा तुंहिंजे मथां शाहिद थी पवंदा। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अहिड़े टाइम ते जंहिंमहिल नबी पाक जी ज़ात बाबरकात लाइ दुनिया वारा अक़ीदा ॿुधाईंदे त पोइ पाण ई ख़बर पवंदई, मर्द ख़बर पए। हिते गोर थो चरी। अल्लाह ताला फरमावा, इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मन। असां तव्हांखे मोहलत ॾिनी आहे, रसो ड्रिगो छॾे ॾिनो आहे, भली कुझु कयो त असां पकड़ियूं त हिकिड़ी जॻह ते करे पकड़ियूं, पर जंहिंमहिल उहो वक़्तु अची वियो उन वक़्त में कुझु बि कोन थींदी। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, जेकॾहिं चवंदे त मां चवंदो हुउसि असां जहिड़ो आहे, खाईंदो आहे, पीअंदो आहे, असांजी मदद कोन कंदो आहे, उन जो कम रुगो तबलीग हो, न को कब्र में कम अचे, न को आखिरत में बस पैगाम पुॼाए हलियो वियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे फरमाईंदो, पोइ तो वटि आयो कीअं आहे, तो जहिड़ो आहे। पूरी कायनात में लाड़कानो, शिकारपुर, शादातपुर, कराची, लाहौर, पेशावर, यूरोप, मक्को, मदीनो, अरब, इंडिया, अफगानिस्तान, कायनात में हिकिड़े सेकंड में लखे करोड़े माण्हू मरनि था। पोइ जे तो जहिड़ो आहे त हिकिड़ी जाइ ते अचे हा, ॿी जाइ ते कोन हुजे हा, पर हिकिड़े सेकंड में, लम्हे में हर हिक जे क़बर में हर जाइ ते मौजूद बीठो आहे। चंद्रा तो जहिड़ो कीअं आहे, कीअं ईंदो? अंधे खे चओ त सिज ॾे निहार, 12 बजे लाड़काणे में सिज ॾे निहार, मथे निहारींदे तुंहिंजे टोकण जे मथां सिज बीठो हूंदो। पर ख़ुदा जो कसम आहे, उहा घड़ी जो टाइम ॾिसी तूं करे शाहपुर वारनि खां पुछंदे, सागड़ वारनि खां पुछंदे, डोकरी वारनि खां पुछंदे, दादू वारनि खां पुछंदे, नसीराबाद वारनि खां पुछंदे, गंबट राणीपुर वारनि खां पुछंदे, सभु को चवंदो सिज असांजे मथां आहे। कंहिंजे मथां आहे? भला लाड़काणे खां बा गंबट त ओभर आहे न, असांजे मथां त भला हाणे गंबट खां पासीरो हूंदो? न न, एॾी बुलंदी ते आहे, एॾी बुलंदी ते बीठल आहे जो दुनिया जे तख़्ते जे कहिड़ी बि कुंड में उन टाइम ते माण्हू उन खते इस्तवा जे हिसाब सां, उन रेंज जे हिसाब सां, जेको बि माण्हू किथे बि हूंदो रेंज खां ॿाहिरि न हुजे, रेंज जे अंदरि हूंदो त हू पंहिंजे मथे जे मथां भाईंदो। अड़े जेकॾहिं हिकिड़ो सिज केतिरो बि बुलंद हुजे, उहो हर हिक जे मथे जे मथां आहे। उहा हस्ती जंहिंजा कदम सिज खां मथे हलिया विया। या रसूल अल्लाह, उहा ज़ात बाबरकात जंहिंजी पेज़ार मुबारक ख़ुदा जे अर्श खे उबूर करे वई, उहा ज़ात मुबारक
मुझा प्यारा दोस्त जंहिंजे सदके सिज ठहियो चंड ठहियो ये रोशनियूं पैदा थियूं हे कायनात जो निज़ाम ठहियो उन हबीब अला तोखे शक्का त कीअं ईंदो। मुझा प्यारा मां चवंदो हाँ अल्लाह ताला जे फज़लो करम सां जेतिरी साइंस तरक्की कई आहे ओतिरो अहले सुन्नत जो अक़ीदो मज़बूत थींदो थो वञे। श्रीलंका सेलून मौजा अदा असांजे ओभर में आ छेड़े ते आ ऐं तव्हां मग़रबी मुल्कनि जे कहिड़े बि मुल्क में किरोड़नि लखनि मैलनि ते हलिया वञो यूरोप जा कहिड़ा बि मुल्क तव्हां अबूर कयो हे क्रिकेट जेका खेॾिजे थी न बा ख़ुदा पियो ख़ैर करे जंहिंमहिल शुरू थींदी आहे दुकानदार खे बि कन ते त बस वारे खे बि कन ते त हर वारे खे बि कन ते रेडियो ऑफिसर मोकलू कयो वेठा छाहे चे यार अॼु भैसा ख़ैर जो क्रिकेट जो ॾिहाड़ो बराहे रास्त उहो टीवी ते ॾेखारियो थो वञे। जेकॾहिं सेलून में असांजो पाकिस्तानी रांदीगर या ॿाहिरे मुल्क जो रांदीगर छको थो हणे बैट थो हणे बाल खे धको थो हणे मुंहिंजा अधा घड़ीअ में तव्हां नज़र कयो हिकिड़े सेकंड जे अंदरि हिकिड़े सेकंड जो फ़र्क़ु कोन्हे को हज़ार हा मैल हिन तरफ़ खेड़ी रहियो आहे हज़ार हा मैल हिन तरफ़ टीवी रखी आहे उहो उन जाइ ते नज़र पियो अचे पर हिकिड़ी न भली किरोड़नि घरनि में हुजे किरोड़नि घरनि में नज़र पियो अचे। खेॾण वारो हिकिड़ो ॾिसण वारा हज़ारे न लखे ऐं लखनि जगहुनि ते उन जी शकल उन जी सूरत उन जो वजूद मौजूद आहे को फ़र्क़ु न आहे। एतिरे क़दुरु जो हू साह खणंदो आहे त हुन जो साह खणण जो आवाज़ मूंखे ॾिसण ॿुधण में ईंदो आहे। हिते मुला महराम जेको इनकार करे छा चवंदो साइंटिस्ट कंहिंजी तरक़ी आहे साइंसदान अलाए निमाज़ बि पढ़े थो अलाए तहारत बि करे थो अलाए तड़ लाहिण जा फर्ज़ बि ॼाणे थो अलाए न अलाए यहूदी आहे अलाए नसारो आहे अलाए कम्यूनिस्ट आहे अलाए कहिड़े मज़हब जो आहे पर हुन हिकिड़ो आलो ईजाद कयो आहे उन आले खे मुंहिंजा प्यारा दोस्त अॼुकल्ह चवंदा आहिनि फेक्स छा था चवनि एतिरी मशीन आहे तोखे जो कुछ भी लिखणो आहे पैगाम ॾियणो आहे अॻे टेलीफोन ते हूंदो हो टेलीफोन ते वाह फलाणो आहे हा हा हाणे सिस्टम ई निरालो आहे तूं जेके न पंहिंजे हथनि अखरनि सां अखर लिखी मोहतरम मुकर्रम बिरादरम फलाणा ख़ान अस्सलाम वालेकुम तुंहिंजे तरफ़ मां ही चेक मोकिले रहियो आहियां फलाणी तारीख़ रवानो थी चुको आहे हिन मां हेतिरा पैसा फलाणे अकाउंट में जमो कजां पोइ फलाणा हेतिरा पैसा मुंहिंजे लाइ फलाणी शइ ख़रीद कजां ख़त जीअं थींदो आहे उहो फेक्स कबो आहे रुगो बटणनि खे हथ हणंदो वेंदो कागज़ हुन जे अंदरि वेंदो न का तार आहे न को नलको आहे न को रस्तो आहे न का शइ आहे बसि इहे तो हिते बटण दॿायो इहे तुंहिंजा अखर इतां उॾामंदा ओड़े जा ओड़ा शक्ल साॻी सूरत साॻी इबारत साॻी ऐं उहा जंहिं पने ते हिते तो लिखिया उन जहिड़ो ओड़ो पनो यूरोप में कहिड़े बि मुल्क में वञ उहा साॻी इबारत अखर किथां विया किथे पहुता कीअं उॾाणा उते वञी पहुता खणी पनो खोल त बिल्कुलु साॻा मौलवी साहिब जा कर अॼुकल्ह थिए पियो तव्हां पढ़ियल लिखियल खां पुछी ॾिसो बैंकुनि में आम तरह सिस्टम हले थो क़ौमी इदारनि में आम तरह सिस्टम हले थो मौलवी इहा ॻाल्हि मञे थो छा थो चवेसि साइंस जो कमु अफ़सोस जो मक़ाम आहे ओॾो चवंदो आहे त मुंहिंजो अल्लाह ते ईमान आहे जेकॾहिं इंसानी अकुल में एतिरी कुवत आहे एतिरी ताक़त आहे अहिड़ा आला पैदा करे किरोड़नि मैलनि जे मुफ़ासिले ते शक्ल तुंहिंजे आॾो ज़ाहिर करे ॾेखारे अखर तुंहिंजा उॾारे फेक्स ज़रिए ते तोखे ॻाल्हाए सघे अॼुकल्ह टेलीफोन ईजाद थियो आहे पाकिस्तान में बि अचण वारो आहे अवां डायल करे ॻाल्हायो पर बेशक तव्हांजे अल्लाह पाक वटां हिकिड़ो नूर आयो आहे ॿियो किताब आयो आहे किताब मां मुराद क़ुरान मजीद आहे नूर मां मुराद हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आहे जेकॾहिं मुंहिंजे प्यारे रब करीम
पांजे हबीब के नूरानी बनाए ऐं हर मोमिन जे कब्र में सदस वजूद खे जेको वजूद मुझे प्यारे हबीब पाक जो लतीफ वजूद आ कसीफ वजूद कोन्हे एड़ो त लतीफा जो नूर में लताफत केतरी कान्हे सिज चंद्र में एतरी लताफत कान्हे खुशबू में एतरी लताफत कान्हे हवाउन फिजाउन में एतरी लताफत कान्हे जेतरी मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर मुबारक में लताफत आ ओ जेकॾहिं हबीब करीम हर कब्र में दफन थियण वारे वटि अचे पर इहो बि ज़रूरी कोन्हे त मोमिन वटि न मोमिन हुजे मुनाफ़िक हुजे शियो हुजे काफ़र हुजे यहूदी हुजे वहाबी हुजे देवबंदी हुजे बेईमान हुजे बुछड़ो हुजे आशिक़े रसूल सुन्नी हुजे केर भी हुजे बिला मज़हब तफरीक जे हबीब जो वजूद मसूद आॾो अचे थो ऐं मलाक पुछंदा वमन नबीयुक तुंहिंजो नबी केरा पर हाणे ॿुधा त मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन जवान जे बारे में छा चवंदे हुए पोइ मुंहिंजा सोहणा चाढ़ो तॾहिं थींदी जॾहिं चवंदे त हीअ त उहा ज़ात आहे जंहिंजो मूंखे इंतज़ार हो चवनि था त दुनिया में आख़िरत में कमु कोन थो ॾिए असांखे त यार हर जाइ ते कमु थो ॾिए हक चार या रसूल अल्लाह दोस्तों अवां जे शौक़ ज़ौक़ जज्बे जी मेहरबानी पर अवां खे ख़बर आहे मां को लाड़काणे वारनि जे लाइ नओं कोन आहियां नारा घटि ॿुधो ऐं ॿियो त मां अॼु बि कोन पिया आयो सावां 2-3 ॾींहंनि खां वठी करे तबियत सेट कान्हे बस पोइ चयुमि त हाणे घणनि जॻहियुनि ते गैर हाज़िरी थी वई आहे हाणे थोरो घणो भला हाज़िरी भरे अचूं तंहिंजे करे मां शायदि तव्हांखे घणो टाइम बि कोन विहारींदुसि तंहिंजे करे थोरे टाइम में कुझु घणियूं ॻाल्हियूं तॾहिं ॿुधंदव जॾहिं नारा बंदि कंदव नारनि में टाइम ज़ाया कंदव त पोइ वक़्तु मज़ो न थींदो हाणे दुरूद पढ़ त मां ॻाल्हि ॿुधायां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि अर्ज़ पे कयो मुंहिंजा मिठड़ा भाउ त असांजो इहो अक़ीदो नाहे त को माज़अल्लाह नबी करीम जी ज़ात बाबरकात लाइ चइजे त न असांखे बसि रुगो तबलीग कई बाक़ी कमु कोन थो ॾिए असां त चऊं था हर जाइ ते हबीब कमु थो ॾिए हा न दादा दुनिया में भी आखिरत में भी कब्र में भी पर कारोबार में भी हारी हर थो काहे ताजर तिजारत करे थो मजदूर मजदूरी थो करे आबिद इबादत थो करे तहज्जुद गुज़ार तहज्जुद पढ़े थो मुंहिंजा अदा दुनिया जो कहिड़ो बि मसलो हुजे रूहानी हुजे चाहे मादी हुजे हर जगह ते ॾिसंदे मुंहिंजे मुस्तफ़ा जी रहनुमाई तोसां गॾु आहे सरकार के केड़े मरहले मां जुदा कंदे मौलवी सॾाइण वारा ओ हथरादू शेखुल हदीस माण्हुनि खे गुमराह करण वारा तोखे जुर्रत कीअं थी जो नबी पाक लाइ लिखी थो त नबी पाक असांखे हिते बि कमु कोन ॾींदो आख़िरत में बि न रुगो तबलीग करे वियो ऐं मुंहिंजा अदा मुंहिंजा मिठड़ा असां त चवंदा आहियूं असांजी ॿेड़ी हले ई मुस्तफ़ा जे सदके थी अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा पढ़े सो थोड़ो बि थियो भागल भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे लाड़केड़ वारा तव्हांजो अक़ीदो न आहे छा
चओ न भला अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। काठ काठ ख़बर थी कहिड़ो काठ? ओ जंहिंते मुंहिंजो हबीब टेक ॾेई बीहे ऐं ख़ुतबो पढ़े, असहाबी सगोरो वरी कुर्सी ठहराए अचे, मुंहिंजो हबीब ॿ टिनि जुमनि खां पोइ उन काठ खे छॾे कुर्सीअ ते वेहे, मुंहिंजा महबूब जी जुदाईअ में काठ दाहूं करे। काठ खे ख़बर हुई त मुंहिंजो हबीब जुदा थियो आहे, पर अबू जहल खे ख़बर कान पई। छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। कंहिंजे करे? महबूब जे सदके। असांजो बेड़ो त साईं जे सदके तरे पियो ऐं इंशाअल्लाह तरंदो। खुदा कंदो चल इहे हबीब जी दामन में असां ई तव्हांजा हथड़ा हूंदा। मुंहिंजा मिठा भाउ अज़ीज़, अर्ज़ पे कुम जॾहिं अल्लाह ताला फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती, अवांजो दीन मुकम्मिल, अवांजो इस्लाम मुकम्मिल, मुंहिंजी नेमत तव्हां ते मुकम्मिल। ऐं अल्लाह ताला फरमाए थो वरदीतु लकुमुल इस्लाम दीना, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे इस्लाम दीन ॾिनो आहे। अहिड़ो दीन जंहिंजो नालो इस्लाम आहे, उहो ॾेई मां तव्हां ते राज़ी थी चुको आहियां। पोइ जॾहिं असां मुस्लमान आहियूं त हनफी छो? सम्झो था अलाए न? ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो। जॾहिं पाण छा आहियूं चओ मुस्लमान, चओ छा आहियो बाबा? पोइ हनफी छो, सुन्नी छो, नक्शबंदी छो, सहरवर्दी छो, चिश्ती कादरी छो, शाफई मालिकी हंबली छो? बस मुसलमान। अवांजे लाड़काणे में इहा मड़ी वबा घणी शुरू थी वई आहे, जमाअतुल मुस्लिमीन, मुसलमाननि जी जमात। बस ॿियो को बि नालो बालो कोन्हे। इहे सभु ॻाल्हियूं ग़लति, हनफी शाफई मालिकी हंबली वग़ैरह 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 ख़तम। ऐं माण्हुनि खे ख़ुदा ताला जे क़ुरान करीम जो ग़लति तर्जुमो ॿुधाए हदीसुनि जी ग़लति तशरीह करे गुमराह कयो थो वञे पियो। मुंहिंजे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण इरशाद फरमाइनि था पिया, ओ मुंहिंजा सहाबियो, मुंहिंजे मथां कलमे भरण वारो, क़यामत ताईं माण्हुनि खे पैगाम पहुचाइजो, मां मुहम्मद करीम ॾिसी रहियो आहियां, अव्हांजे मथां फितना वसनि था, एतिरा फितना तव्हांजे मथां वसनि था जो आसमान तां मींहं जा कतरा बि थोरा वसंदा, पर इहे फितना मींहं जे कतरनि खां बि तव्हांजे मथां घणा वसनि था। सहाबा किराम अर्ज़ कयो, मल मखरज या रसूल अल्लाह। इन जी माना मुहद्दिसीन किराम ॿिनि क़िस्मनि जी कई आहे। मल मखरज, मखरज जी हिकिड़ी माना आहे निकिरण जी जाइ, निकिरण जो हंधु। याने नबी करीम खां पुछनि था, या रसूल अल्लाह, इहे फितना कहिड़े हंधा निकिरंदा, कहिड़ी जाइ तां ईंदा? ॿियो तर्जुमो ऐं ॿियूं तफ़सीर ऐं तशरीह मुहद्दिसीन किराम हीअ कई आहे, मखरज मां मुराद आहे इन मां फितननि मां बचण जो रस्तो कहिड़ो आहे, छोटकारो कीअं आहे, इन फितने खां कीअं बचिजे। सम्झो था अलाए न? मां ॿई मानाऊं तव्हांखे ॿुधायां थो। पारी पारी माना ॿुधो। अल्लाह ताला जे हबीब खां पुछो वियो, मल मखरज या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा महबूब असांखे ॿुधायो, इहे एतिरा सारा फितना जेके मींहं जे कतरनि खां बि घणा वसी रहिया आहिनि, इन्हनि मां असां कीअं जान छॾायूं, कीअं बचूं? पाण फरमाइनि था, अल क़ुरान, क़ुरान करीम तव्हां ॾे मां मुहम्मद करीम आंदो आहे, उन क़ुरान करीम खे सीने सां लायो, अल्लाह जे क़ुरान खे खोले पढ़ो।
तव्हांखे अल्लाह जो क़ुरान फितननि खां बचाए छॾींदो। ऐं हक़ीक़त आहे जेको सही माना में क़ुरान करीम जी दामन वठे, क़ुरान पाक जो सही माना में तफ़सीर ऐं तर्जुमो पढ़े, क़ुरान पाक खे सही आलमनि खां सम्झण जी कोशिश करे त यकीनन इंशा अल्लाहुल अज़ीज़ ख़ुदा जो क़ुरान उन जी रहनुमाई कंदो। फितननि मां ईअं साफ़ पाक निकिरी वेंदो जीअं अटे मां वार निकिरी वेंदो आहे। हिकिड़ी त माना इहा आहे त इन फितननि खां बचण जी जाइ कहिड़ी आहे, कहिड़ो हंधु आहे, कीअं बचबो। ऐं ॿी माना आहे मल मखरज या रसूल अल्लाह, ये जेके फितना अचनि था ये काथां निकिरंदा, इन्हनि जो वजूद किथां पैदा थींदो, इन्हनि जो थांव कहिड़ो आहे। महबूब फरमाइनि था अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ुरान मजीद खे असां नाज़िल कयो आहे, इहो क़यामत ताईं हूंदो, पर छा आहे व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। इहो क़ुरान पाक अल्लाह पाक नाज़िल त कयो आहे मोमिननि जे लाइ शिफ़ा ऐं रहमत आहे, पर इहो साॻियो क़ुरान ज़ालिमनि खे टोटरो ऐं नुक़सान पहुचाईंदो आहे। सरकार फरमाइनि था तव्हां चओ था फितना काथां निकिरंदा, मुस्तफ़ा फरमाइनि था क़ुरान रहमत शफ़ात वारी आया, पर बेदीन गलत तर्जुमा गलत तशरीहूं करे ये फितना कढंदा ई क़ुरान मां। किथां कढंदा? चओ चओ ॾाढे चओ। क़ुरान में फितनो आहे कोन, पर हू कढण जी कोशिश कंदा। क़ुरान में छा आहे? चओ शफ़ा। ॾाढे चओ छा आहे? ॾाढे चओ रहमत। क़ुरान में शफ़ा है, क़ुरान में रहमत आहे, क़ुरान जे अंदरि फितनो कोन्हे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह ताला जल जलालहु मन वालो जो हबीब फरमाए थो त इहे फितना जेके मां ॾिसी रहियो आहियां आसमान तां तव्हां ते मींहं जे कतरनि खां बि घणा वसी रहिया आहिनि। इहे माण्हू क़ुरान जी आड़ वठी क़ुरान जो ग़लति तर्जुमो करे क़ुरान जे आड़ ज़रिए तव्हांखे फितना कढी ॾेखारींदा। बाबा क़ुरान में लिखियो पिया बसि मुस्लिमीन खां सवा ॿियो को नालो ई कोन्हे, मुस्लिम खां सवा ॿियो को नालो कोन्हे, मुसलमान खां सवा ॿी का ॻाल्हि कान्हे का। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमा मन यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। किथे आहे तुम्हारी मुस्लिमीन जी ॻाल्हि? ख़ुदा ताला फरमाए थो जेको शख़्स मोमिननि जो रस्तो फिटो करे गैर सबीलिल मोमिनीन ॿियो रस्तो थो वठे, मोमिननि जो रस्तो छॾे, कंहिंजो अबा चओ मोमिन, ॾाढे जो कंहिंजो अल्लाह ताला त ई कोन चओ त मुस्लमाननि जो रस्तो छॾे, मोमिननि जो रस्तो छॾे। क़ुरान शरीफ़ जी आयत मुबारक आहे गैर सबीलिल मुमिनीन, जेको शख़्स मोमिननि जो रस्तो छॾे ॿियो वठंदो, अल्लाह ताला फरमाए थो नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। उनखे फेराए फेराए गुमराह खे अहिड़े नमूने सां कंध भर हलियो वेंदो, जहन्नम जे अहिड़ी खॾ तरे में वेंदो जो उनखे कढण वारो को कोन हूंदो। हिन रस्ते खे जेको मुस्लमाननि खे अल्लाह इस्लाम जो रस्तो दीन जो रस्तो ॾिनो आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे क़ुरान पाक में मोमिननि जो रस्तो छॾियो आहे, मोमिननि जो रस्तो छॾियो आहे। कंहिंजो रस्तो? अञा ॿुध, निमाज़ पढ़ंदा आहियो? सभई निमाज़ी हूंदो इंशाअल्लाह। हथ कोन थो खणायां, दिलि में सुझंदी त हूंदव त केतिरा निमाज़ी आहियो। कुझु निमाज़ी बणिजी पओ। ख़ुदा जो फर्ज़ आहे, कर्ज़ आहे, ॾियणो आहे, हर हालत में अदा करणो आहे। ऐं अस्सलातु महराजुल मुमिनीन, इहा नमाज़ मोमिन जो महराज आहे। मोमिन पंहिंजे रब सां हम कलाम थींदो आहे। अल्लाह अकबर करे बि चवंदो आहे इहदिनस सिरातल मुस्तक़ीम,
अग में इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ऐ खालिक तुंहिंजी इबादत थो कयां, तोखां ई मदद थो घुरां। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, असांखे सही वाट ते हला। मुंहिंजा भाउ, तूं रब करीम सां गुफ़्तगू कंदो आहे, ख़ुदा ताला तोखे प्यार जा जवाब ॾींदो आहे। पाक साफ़ सुठो थी बीही बैतुल्लाह ॾे मुंहुं करे ख़ुदा जी इबादत कंदो आहे। अहिड़ी त प्यारी इबादत आहे जो वुज़ू कंदे 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 तोखे ख़ुदा गुनाहनि खां पाक करे छॾींदो आहे। हथ धोए हथनि जा गुनाह विया, मुंहुं धोए मुंहुं वारा गुनाह विया, मथे जी मख करे बुरनि ख़्यालनि वारा गुनाह विया, पेर धोअंदो आहे ख़ुदा तुंहिंजे टंगुनि वारा घुमण फिरण वारा बुराई वारा पंध, उहे गुनाह तुंहिंजा माफ़ थी वेंदा आहिनि। हाणे जंहिंमहिल मुसल्ले ते बि अल्लाह अकबर कंदो आहे त मलाइक अर्ज़ कंदा आहिनि, या इलाहुल आलमीन, तुंहिंजो बानो इबादत खां अॻु में वुज़ू करे रहियो हुयो, वुज़ूअ जे एवज़ में तो त सभई गुनाह बख़्शे छॾिया। हाणे नमाज पढ़े तो, हाणे छा थो अता करींसे, गुनाह त बख़्शजी आ। रब ताला फरमाईंदो आहे, मुंहिंजो बानो वुज़ूअ जे सदके गुनाहनि खां बख़्शजी वियो। हाणे अल्लाह अकबर करे नमाज में बीठो आहे, इन नमाज जे एवज़ में जन्नत जो दर खोले जोसि। नमाज़ी बणिजी पओ, बेनमाज़ी न थियो। उन नमाज में सुन्नी हुजे, शियो हुजे, वहाबी हुजे, अहल हदीस हुजे, जमीयतुल मुस्लिमीन जो हुजे, खणी गैर मुस्लिमीन जो हुजे, पर चवंदो ईअं आहे, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। ईअं छो नथो चए इहदिनस सिरातल मुस्लिमीन? छो नथो चवे? चओसि, चओ इहदिनस सिरातल मुस्लिमीन। चवंदो अदा मां सम्झां थो त खणी हाणे क़ुरान फेराईंदा बि। जी साईं, छा चवंदा? इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। या अल्लाह सही वाट ते हला, पर सही वाट बि उन्हनि जी जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आ। गैरिल मग़लूबि अलैहिम वलद्दाल्लीन, गुमराहनि जी न। अनअमत केर हं? अनअमल्लाहु अलैहिम मिनल नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वल मुस्लिमीन। आहे ही अदा हाफ़िज़ को आहे? अब हाफ़िज़ो ग़लत थो पढ़ाला, सही ग़लत आ न? कुरान पाक में छा है? अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। ऐ मुंहिंजा मौला असांखे नबियनि जे रस्ते ते हलाए, मुंहिंजा मौला सिद्दीक़नि जे रस्ते ते हलाए, या अल्लाह असांखे शहीदनि जे रस्ते ते हलाए, ओ मुंहिंजा मौला असांखे वलियनि जे रस्ते ते हलाए। सालिहीन मां मुराद छा आहिनि? चओ वलीय। केर मुराद आहिनि? वलीय, अल्लाह जा दोस्त। अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। तू खामखा ख़ल्क़ ख़ुदा जी खे मुला गुमराह पियो करी, मुस्लिमीन 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 खणी ठाहियो थी। असां बि अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, पर मुंहिंजा दोस्त असांजे सिंध में पुराणे ज़माने खां इहो मुस्लिमीन चवंदा हा। वाणिया अबा वीचारो हे मुस्लिमीन आ, छा चवंदा हा? ऐं आम तरह सां मुस्लमान मुस्लमान खे छा चवंदा? हे मुस्लमान आ। पोड़न पोड़ खां पुछो, अड़े मुस्लिमीन थो अचई। अॼु बि तव्हां हलो बहराड़ी में हिंदू वेठा आहिनि, वाणिया धोती बंद, मुस्लिमीन मुस्लिमीन या मुस्लो, मुसलमान कोन चवंदा हा, मुस्लिमीन चवंदा हा। मुंहिंजा प्यारा दोस्त जी भली वाण की रस्म कर, ख़ुदा ताला असांखे महबूब मुस्तफ़ा वारी रस्म नसीब फरमाईंदो। मुस्लिमीन 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 बस सभिनी इस्तिलाहनि खे तो ग़लति करे छॾियो।
कुरान मजीद जे अंदर खुदा तबारक व तआला जल्ल जलालु व मन वालू जंहिं रस्ते जंहिं वाट जंहिं हिदायत खे किथे सिरातुल मुस्तक़ीम सॼो आहे, किथे नबियनि जी वाट सॼो आहे, किथे सिद्दीक़नि जी वाट सॼो आहे, किथे शहीदनि जी वाट सॼो आहे, किथे सालिहीन जी वाट खे सॼो आहे। मुस्लिमीन जो लफ़्ज़ तुआरो कहिड़ी जॻह ते आहे जो तूं ख़ामख़ा माण्हुनि खे गुमराह करे इमाम आज़म अबू हनीफ़े खां परे पियो करे माण्हुनि खे, इमाम शाफ़ई खां, इमाम मालिक खां, इमाम अहमद बिन हंबल खां। अड़े उहे बुज़ुर्ग जंहिं दुनिया खे सही माना में इस्लाम जे रूह खां वाक़िफ़ कयो। अगर इहे हस्तियूं न अचनि हा, अगर इहे बुज़ुर्गान दीन न हुजनि हा, अइम्मा अरबा मां मुंहिंजा प्यारा दोस्तो को बि माण्हू कहिड़े बि इमाम जी पैरवी करे हक़ ते आ। वाटूं 20 थियूं कोह ॼाणा केॾा विया, उहा ॿी ॻाल्हि हा, पर मुंहिंजा प्यारा दोस्त कुल्लुहुम अख़ज़ मिर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहे जेके बि चारई इमाम सगोरा आहिनि उन्ही चइनी सगोरनि इमामनि मुंहिंजे मदीने वारे साईं मुहम्मद करीम खां वरितो। अल्हम्दुलिल्लाह लाड़काणे वारनि अॼु हीअ इमाम आज़म अबू हनीफ़ा कॉन्फ्रेंस जे नाले सां ही अज़ीम शान प्रोग्राम मुरतब कयो आहे। मां तव्हांखे कुझु इन जवान जे बारे में ॿुधायां। क़िबला मुफ्ती साहब जन बि तव्हांखे ॿुधायो पे, दिलि ठरी पे, पर मुंहिंजा प्यारा दोस्त ही आजिज़ बि तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करे त तव्हांजो ईमान ताज़ो थी वञे। और मुंहिंजा दा, मुंहिंजा मिठड़ा भाउ, हे ख़ुदा जी नेमत आहे। बिटाई सा चवंदो आहे भली जायूं माइरूं सदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह मदरसे मां पढ़ियो थो अचे, 7-8 सालनि जी उमिरि आहे, किताबनि जी गंढ हथ में आहे, बाज़ार खे उबूर करे घर वञी रहियो आहे, माण्हुनि जो गोड़ लॻो पियो आहे। छा ॻाल्हि आहे? ईसाइन जे हिकिड़े एलची यहूदी ईसाइन जे बादशाह हिकिड़ो पंहिंजो ईसाई एलची मोकिले मुस्लमाननि जे हाकिम खां सवाल कया आहिनि, या सवालनि जा जवाब ॾे, पर क़ुरान मान, हदीस मान, फ़िक़्ह मान, किताब मान, अकुल जे ज़रिए जवाब ॾे। जे नथो ॾेई सघीं त पोइ तूं मूंसां जंग कर या ढल भर। हिकिड़ी ॻाल्हि क़बूल करणी पवंदई। सवाल कहिड़ा? अल्लाह खां अव्वल छा हुयो? अल्लाह जो मुंहुं काॾे आहे? अल्लाह हाणे हाणे छा थो करे? हुन चयो त कंहिं न कंहिं मसइले में मुंझाईंदो सांस किरोड़े कम ख़ुदा जा। चवंदो त ख़ुदा राति कई आहे, चवंदो ॾींहुं बि कंदो आहे। चवंदो त ख़ुदा ॾींहुं बि कंदो आहे, चवंदो सांस माण्हू बि मारींदो आहे। चवंदो ख़ुदा माण्हू मारींदो आहे, चवंदो सांस ख़ुदा माण्हू ॼमाईंदो बि आहे। हिकिड़ो कमु ॿुधाए, हाणे हाणे छा थो ख़ुदा करे? हाणे से हुन मौलवी घुराया, कंहिं घुराया? वक़्त जे ख़लीफ़े मुस्लमाननि जे। हाणे बहस हले पियो, एलची, बादशाह, नवाब, अमीर कुर्सियूं रखियूं मथे वेठा आहिनि, ॿी ख़ल्क़ ॿुधण वारी आहे, साम्हूं उलमा वेठा आहिनि। सुबुह खां शाम ताईं बहस हलियो, जेको बि हू आलिम जवाब ॾियनि ईसाई रद्द करे छॾे। इमाम साहब जी कुंड में बीठो, छाजो बहस आहे? छोकिरा तोखे कहिड़ी ख़बर बहस जी? ॿुध वई। चए न मूंखे बि त ॿुधायो अबा। चए 3 सुवाल ईसाइन जो खणी आयो आहे एलची आलिम, मुस्लमाननि जा आलिम नथा ॿुधाए सघनि। सिज लहण वारो आहे, बादशाह मजबूर आहे, या जवाब ॾींदो या जंग कंदो या ढल भरींदो। चए सुवाल कहिड़ा ॿुधायूं? चई बादशाह खे चओ त जेके हुकुम हुजे त मां जवाब ॿुधायां। फाथो माण्हू पोइ हथ हणंदो आहे त माॾो मिड़ई कॾहिं न कॾहिं को चाढ़ो थिए। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह 8-9 सालनि जो नींगरड़ो आहे, ॾाढी मुंहं में कान्हे, ॿाराणी ज़िंदगी आहे। स्टेज जे साम्हूं वठी आया, बादशाह तो चए बच्चा छा थो चवे? चए मां जवाब ॾींदुसि। ॻाल्हाए को बि न, ख़ामोश थी वेहे। तुंहिंजो एलची मूंसां ॻाल्हाए, सवाल कंदो वञे, जवाब वठंदो वञे। सवाल कर। एलची चयो त हेॾा वॾा डिंग डिंग आलिम मुंझाए छॾिया अथमि, ॿार छा कंदो?
पर भिटाई चवंदो आहे सन्हा भा इम सप वया वासी गन जा जनी जी झड़प हाथी हंधा नचरे। इमाम साहब के आॾो आंदो वियो, सवाल थियो आहे। इमाम साहब खां सवाल कई त अल्लाह खां अव्वल छा हुयो? इमाम साहब फरमाए थो मां जवाब ॾींदुसि, पर मूंखे 10 ताईं अंग त गणे ॿुधाए। तोखे अंग ई कोन था अचनि, वरी पुछे थो अलाह अॻे छा हो? चए छो न ईंदा ॿुध, चए ॿुधाए। चए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अचनि ई था। चए हा। इमाम साहब फरमाइनि था भला मुंहिंजो जवाब ॿुधजां, पोइ अॻ में मुंहिंजे सवाल जो जवाब ॾे। 10 खां अव्वल छा आहे? 9। 9 खां अव्वल छा आहे? 8। 8 खां अव्वल छा आहे? 7। 7 खां अव्वल छा आहे? 6। 6 खां अव्वल छा आहे? 5। 5 खां अॻ में छा आहे? 4। 4 खां अॻ में छा आहे? 3। 3 खां अॻ में छा आहे? 2। 2 खां अॻ में छा आहे? 1। 1 खां अॻ में छा आहे? चई कुझु बि न आहे। चे हूंदो गोल। चे न न 1 खां अॻ में कुझु बि कोन्हे। चे न न बाबा हूंदो। चे न न अंगहन तादाद आहे 1 2 3। शुरूआत ई 1 खां आहे, पोइ जेको 1 खां शुरूआत आहे उन खां अव्वल कान्हे का। इमाम साहब फरमाइनि था जेको अंग 1 आहे उन खां अव्वल का शइ कान्हे का। ऐं जेको हक़ीक़त में 1 आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अंगन में जेको 1 आहे उन खां अव्वल कुझु कोन्हे। जेको हक़ीक़त में 1 आहे तंहिंखां बि अव्वल कुझु कोन्हे। हमरा जा हौसला ख़ता थी विया। चई बिल्कुलु तस्लीम कयूं। ॿियो सवाल, चई अल्लाह जो मोह काॾे आहे? चई पोइ वर्दी ॾींदुसि, मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो। चई कहिड़ो? चई मेणबती खपे, देरी कान थी, खणी आया, ॿारियोसि, माचिस लॻायूं, ॿरी पई, रोशनी पई करे। एलची खे चई तुंहिंजो सुवालु कहिड़ो आहे? चई मुंहिंजो सुवालु आहे त अल्लाह जो मोह काॾे आहे? चई मूंखे तूं ॿुधाए त न बत्ती जो मोह काॾे आहे? ईसाई चयो बत्ती नूर आहे, नूर जे मोह जी जिहत कान हूंदी आहे, तरफ़ कोन हूंदो आहे। कंहिं पासे हुनखे तायुन करे हिकिड़े पासे मुतवजो कोन ॾेखारियो वेंदो आहे। हे नूर आहे। इमाम साहब फरमाइनि था जेके नंढड़ी ॼमार जा हन त न ॿुधाए या ओलह या ओभर या ॾखिण या उत्तर काॾे त आहे? चई न जाॾे काॾे आहे? चई बेवकूफ़, हे धागे जी मुहताज आहे, मेण जी मुहताज आहे, माचीस जी मुहताज आहे। हवा न लॻेसि मुंहिंजा भाउ। हाणे एतिरनि मुहताजनि खां पोइ जेको नूर आहे उनजो मुंहुं जाॾे काॾे चवीं थो? अल्लाहु नूर समावात वल अर्द। उहो मुंहिंजो रब करीम जेको सॼे जहान खे मुनव्वर फरमाईंदड़ा, रोशन कंदड़ा, जे बत्ती जाॾे काॾे आहे त मुंहिंजे रब जो तवज्जो बि जाॾे तारे। रब जो मुंहुं न चइबो बल्कि रब जो तवज्जो चइबो। ख़ुदा जी ज़ात बाबरका जो इल्म जाॾे काॾे आहे। हमराह जो वात किटली थी वियो, वाछा गोदो, सम्झो था न साईं? चईसीं बाक़ी हिकिड़ो सुवालु आहे। चई कहिड़ो आहे? चई हाणे हाणे दिलि में सोची इन में फसायांसि थो। हाणे हाणे अलाह साईं छा थो करे? कुर्सी ते वेठो आहे, इमाम साहब बीठड़ो आहे। इमाम साहब फरमाए मां तुंहिंजे पीउ जो नौकर कोन आहियां। चई छो? चई जेको ॿुधाईंदो आहे तंहिंखे कुर्सी ते मोतबर करे विहारबो आहे। जेके ॿुधंदा आहिनि से हेठि वेहंदा आहिनि। मां तोखे 2 सुवाल सही ॾिना? चए हा। बाक़ी हिकिड़ो? चए हा हिकिड़ो आहे।